नंगा भली तपेर कर परे ही सिंधड़ी मुंजो नंगा ही धरती मुंजो नंगा ये संदेश ये साईं जीएम सैयद ये शहीद बशीर खान। दोस्तों ऐं साथियों, अज हिते कंदकोट अचण जो जेको मक़सद आहे उहो इहो ई आहे त कंदकोट जो ज़िले जो जेको सदर आहे वाली ॾिनो उनजे भाउ खे 40 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़तल कयो वियो। उनजे कातिलनि खे हिनमहिल ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। उनजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरत-हाल मां गुज़री रही आहे। सभिनी खे मुतहद थियणो पवंदो, गॾु थियणो पवंदो। असांजे शहरनि जी जेका सूरत-हाल आहे उहा इहा आहे त शाम जो 6 बजे खां पोइ 7 बजे खां पोइ का रोड ते गाॾी नथी हले। उते जेका इंतिज़ामिया आहे ख़ासि करे हिननि ज़िलनि में उतां जी इंतिज़ामिया फेल वई आहे। महीनो 1.5 महीनो 2 महीना हिकिड़े एसपीअ खे रखनि था। जॾहिं हुन खां कमु चढ़ी थो वञे त पोइ ॿिए कंहिंजो ऑर्डर करे वरी नओं एसएसपी अची थो वञे। हू बि अचे थो, कोशिश करे थो, पर उन ते उहो अमन नथो थी सघे। हिननि इलाइक़नि खे अमन ॾियाराइण जे लाइ हिकिड़ो साइड प्लान ठाहिणो पवंदो त पंहिंजे शहर वासियुनि खे, पंहिंजे हिन धरतीअ जे मारवड़नि खे कीअं सुख जो साह खणायूं ऐं उन्हनि खे कीअं इन बदअमनीअ खां महफ़ूज़ करे सघूं। ॾींहं ॾिठे जो मासूम ॿारनि खे अगवा कयो थो वञे, न्याणियुनि खे अगवा कयो थो वञे। माण्हू अगवा करण त एॾो मामूली बणिजी चुको आहे ॼण कंहिं कुकड़ जे बचे खे, चूज़े खे खणी गुम करे छॾींदी आहे। हिते ॼण ईअं लॻो पियो आहे चकर उन मासूम ॿारनि खे अगवा करे उन्हनि जो गुम वधो थो वञे। सिंध जी इहा सूरत-हाल थी रही आहे जेका खुशहाल सिंध हुई, जंहिं सिंध जा माण्हू खीर माखी इनखे विकिणणु गुनाह सम्झंदा हुया। अॼु उन सिंध जा माण्हू ॾींहं ॾिठे जो जॾहिं उन्हनि जे घर में को कबो टुकुर कोन्हे त राति जो जॾहिं बाज़ारियूं बंदि थियूं थियनि त उन्हनि शहरनि में निकिरी उहे किनियूं सब्जियूं खणी उहे ॿार जॾहिं पंहिंजे घर वञनि था पचाए खाइनि था। इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म हुजे। हितां जा हुक्मरान असां सिंधी क़ौम जे पैसनि ते ऐशूं कनि था, इक़्तिदार में अचनि था। इक़्तिदार में अचण खां पोइ हू पंहिंजे माण्हुनि खे विसारे वेहनि था। हू हुन पंहिंजे वोट जो सौदो कनि था। जेको कसम खणी अचनि था त पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कंदासीं, इहो ई कसम कनि त पंहिंजे माण्हुनि जो को बि कबो टुकुर न छॾींदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि खे, उन्हनि जे बचनि खे न बहितर तालीम ॾींदासीं, न बहितर सिहत ॾींदासीं, न बहितर ज़िंदगी ॾींदासीं। सॼी सिंध में मंशात ईअं विकिरो थी रही आहे जीअं का सब्जी हुजे। जीअं सब्जीअ जी मार्केट हूंदी आहे, हर सब्जीअ जो पंहिंजो रेट हूंदो आहे। मंशात जो ईअं हर सब्जीअ वांगुरु हुनजो अलॻि रेट लॻे थो। असां चवंदासीं मंशात खे ख़तमु कयो वञे। काॾां अचे थी, कीअं पहुचे थी सॼी सिंध में, इनखे रोकियो वञे त जीअं नौजवान नस्ल जी ज़िंदगी बची सघे। उहे माण्हू, उहे बच्चा इन्हनि खां पाक थी सघनि। मां चवंदुसि त सिंध में सिंधी माण्हुनि खे
सुजाग थियणो पवंदो जीअं वञी हिननि मुश्किलातुनि मां निकिरी सघूं। जेके मुश्किलातूं हथ वठी करे पैदा कयूं वयूं आहिनि, हथ वठी करे असांखे इन पासे ते धकेलियो थो वञे त जीअं ही क़बाइली जहिड़नि में हुजनि, हीअ नंढनि वॾनि मसइलनि में हुजनि, त जीअं हिननि खे हिननि जो ध्यानु न वञे पंहिंजे हक़ जे तरफ़। असां सभिनी खे चवंदासीं त सभु गॾु थियो, साईं जीएम सैयद जी जेका आदम तशद्दुद जी राह आहे, जेका शहीद बशीर खान कुरैशी असांखे ॾेखारे वियो आहे, उन ते हलंदा रहंदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहंदासीं। जीए सिंधु देश। बशीर खान शीर का नई सदी जो नओं ऐलान।